नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घुटकी में ख़बर ॾींदा हलूं त CPDI जे तरफ़ां पाकिस्तान में बजट शफ़ाफ़ियत जी सूरत हाल ते ॿिए सालियानी रिपोर्ट जारी कई वई आहे। रिपोर्ट में वफ़ाक़ी सूबाई सतह ते बजट साज़ी जे अमल ते थींदड़ ख़ामियुनि जी निशानदेही कई वई आहे ऐं मुतालबो कयो वियो आहे त बजट तजवीज़नि खे वॾे पैमाने ते शहरी ग्रुप, सरकारी इदारनि ऐं अहम शिरकतकारनि सां बहस में शरीक कयो वञे। बजट जे ख़र्चनि मुतलिक़ त माही 6 माही या सालियानी रिपोर्ट बाक़ायदा जारी थियण घुर्जे। इन खे ऑडिटर जनरल जी वेबसाइट ते पिण अपलोड थियण घुर्जे। उन खां अलावा शहरनि खे बजट साज़ी जे अमल में कानूनी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सरकारी इदारनि खे पाबंद कयो वञे त हू बजट साज़ी जे अमल में शहरनि जी शमूलियत खे यकीनी बणाए। हिन सिलसिले में सेंटर्स नेटवर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी CNBA जे मेंबर तंज़ीम हवा फाउंडेशन जे ज़ेर एहतमाम मक़ामी सतह ते मीडिया ब्रीफिंग जे दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम नबी सूमरो हाफ़िज़ मंज़ूर जसकानी चयो आहे त गुज़िरियल हिकु ॾहाके खां CPDI पाकिस्तान में ज़िले सतह ते बजट साज़ी जे अमल खे बहितर करण ऐं उन अमल खे शिफ़ाफ़ बणाइण में कोशिश करे पई। गुज़िरियल साल वांगुरु इन साल वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते इन अमल जो जाइज़ो वरितो वियो आहे, जंहिं जे नतीजे में पाकिस्तान में बजट शफ़ाफ़ियत जी सूरत हाल 2021 जी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। हिन रिपोर्ट में न सिर्फ़ पाकिस्तान में बजट जे अमल खे ॾिठो वियो आहे बल्कि उन मां इहो अंदाज़ो पिण लॻायो वियो आहे त बजट साज़ी में शमूलियत खां अलावा बजट मालूमात ताईं रसाई वारे कानून केतिरे हद ताईं मुयसर आहिनि, इन खे पिण जांचो वियो आहे। हिन सिलसिले में बजट साज़ी जे अमल जी शफ़ाफ़ियत खे ॾिसण लाइ चूंडियल वफ़ाक़ी ऐं सूबाई वज़ारतनि जे महकमनि खे मालूमात हासिल करण लाइ 152 दरख़्वास्तूं मोकिलियूं आहिनि, जंहिं में वफ़ाक़ खे 38, ख़ैबर पख्तूनख्वा खे 29, बलूचिस्तान में 28, पंजाब खे 28, सिंध खे 29 दरख़्वास्तूं मोकिलियूं वियूं आहिनि। हैरान कन इहा ॻाल्हि आहे त हिननि सभिनी दरख़्वास्तनि जो मुक़रर वक़्त ताईं को बि जवाब न मिलियो, जेको इंतहाई मायूस कन ॻाल्हि आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।